खुदा जी मार पवई तू छो मुझे पोया पजी वयो आ कहां जे अगे आयो सुना साईं पोयो न असी आयो लीडर सोबे पुराना लीडर त अगे ही हुंदा है न निकरी वन त आंडरा न काठी छड़े न सजण साईं तहां जे हिन नाज़ुक हथन में ये बंदूक न असा जो हथ तो सु तुझी चपाट याद आ उहाई बंदूक खां वधीक आ बंदूक छो हाँ जन्नत के अगवा पियो करी ऐं चवई थो त ज़ोरी निकाह विझंदुसि मुंहिंजे बाह में गोली बि हई थी हड्डी बि भॼी पई आ फतू फिसी वेंदे अरे मुंहिंजे घर में मुते आकड़ अगवा बि करी गोलियूं बि हलाई वरी अख बि ॾेखारींदो तू बई अखियूं ॾेखारिस फतू ॿई अखियूं पुलिस कढंदसि ऐं ॾेखारींदसि बि मां हिनखे लठ थो ॾेखारियां शानू अध रकम मिली वई न बाक़ी अध रकम कम करे जीअं मोटंदे न त ॾेई छॾींदोमांइ तूं छुटे मुंशी हाणे मुंहिंजो कमु आहे तोखे ख़बर मिली वेंदी ख़बर न खुशखबरी शानू खुशखबरी कढेन टायर ऐं ॾेन टांडा बियो टोपो न टंगे बिठो आई वन छचल तो वणे कोन यो बभेरा बोड़ घुरी गेरे जी कीची बसर जी फूंड सट सा चट अमीर अमीर मां तो चवे छडे चाचा मोहन जे पुजण लायक आया तू पुजने असा सा असी लीडर सो भी पुराना अमीर खान जेला तुझी बैठक न आहे नखे भी वार मुखे तो धमकी दे तोखे जेल जे उसूल जी ख़बर न आहे मुलाकात लाइ छॾियो मैं त हिते फछरी कर ज़ाहिद तो पुजे फतू असां सुक करे छॾियो मास सलीम जे क़त्ल केस में शाहिदी बि वारियमि मूंखे क़त्ल जे इरादे जन्नत जे अगवा करण ऐं घर में घड़ी सिधी साईं फायरिंग करण जे केस में खुप थी वियो आस्ते कोड़ी अरे कुछ त क्यास करे छो पापी थी आई चंगाई छुटी जख्म ते पट्टी थी बधाई त मने सूर घट थई वरी भी मुते कावड़ अड़ी हाँ बोड़े छजवी या पट्टी थी रखी कोन थी बधी पट्टी पाण बध बेशुक्रो के जाजो मथे में सूर हुंदे खिदमत थी कया जे वरी कुरके तो हाँ मथे में सूर थी गाल न पुछ फतू मथो फाटे तो अरे तडे त निभागी रनन वांगुर क्रोध थी करी मां निभागी आया ऐं ही सभागो जे मां निभागी त तू भी निभागो मां सभागी त तू सभागो जे मां चंड्रो त तू भी चंड्रीया श्याणे में सच कयो चंड्रो चंड्रे के 100 कोह ते गोले ले जो को जया कर मामे मामी के ये जो चई मामी मां तां के थोड़ी चयो मां त तां के श्याणन जो कोल बुधायो जे बीहर चवे त जास दंदन वारी डोख हां मुखे दी दंदन वारी डोख न बाकी दे फतू त फडो न त जडे जो जडो मां भी आए हाथी मार न गलाए मामा मूसा मां बिगड़े ले हां छाते बिगड़ियो ही जो मां न वञा पियो थाने ते त रस्ते में सनू इहो मेहू मिलिया ॾाढो वड़िया पर मां भी एड़ो वड़ियो मान जो याद कंदासु पक्कई जो बाकी असी आयो हाथी मार असा न वड़ंदासे मिले तसन एड़ी तो मलड़ी जान हूं ऐसा बिगड़े ले मामी फतुओ के रोक न त रुलाए छॾींदो मासी रे तू मुखे मारी ने हां बीह त तो खे ॾिसां ॾिस अच हलिया अच बीह चवे छाथो आयो आहे ते घर वेठे वेण खबर कान अथसि हथू त फडो न त जडे जो जडो हा बुधायो ता के छा कया किबला जॾहिं का वठी ने मेहार मोतबर सामाणो आहे तॾहिं का वठी मुंहिंजी बेइज्जती कंदो थो अचे तव्हां वटि उहा इज़त बि न रही आहे ऐं उहो तदारुक न आहे तव्हां वटि त पोइ तव्हांखे तव्हां हाणे छा कया त मेहार मुंहिंजी बेइज्जती कई आहे तुंहिंजे लाइ मूं वटि इज़त न आहे इहो मुमकिन आहे मुंशी दुख तो थिए तव्हांजो राज़दार हुउसि तव्हांजे जाइज़ नाजाइज़ इशारे ते नचंदो रहियुसि तव्हां मुंहिंजी न्याणीअ लाइ ईअं सोचियो त अंदर में वढ न पवंदा किबला तव्हां मूंखे बि आम ॻोठाणनि जी कतार में आणे बीहारियो मुंशी
मूंखे ॻाल्हाइण ॾियो किबला, पोइ जेका वणेव सां मूंसां तादी कजो। मूंखे हाणे अहसासु थियो त मां बि हिकु नौजवान धीउ जो पीउ आहियां। पकल ॿेर मुंहिंजे घर में बीठल आहे, रोज़ छापड़ूं लॻनि थियूं। उन ॿेर जी हिफ़ाज़त करणी आहे किबला। घर में ॿधल ॿकरी बि कंहिं शींहं जे कुल्हे ते चाढ़णी आहे। तव्हां चाहियो त रुकजी छो वञे? किबला, मूंखां पासो करियो। घटि में घटि मूंखे त माफ़ कयो। तव्हां जूं नज़रूं मुंहिंजे घर ॾांहुं ईअं न खॼणु घुरिजे। नीमक हलाली जो इहो सिलो त न ॾियो। भली पहाड़ो मुंशी हुजे, पर कारह त मूं ॾे न उछलियो। ॿियो को कारह उछलण जी कोशिशि कंदो त मूंखे ॾुख न थींदो। उन जा त कढंदुसि टार ऐं ॾींदोसांसि टांडा। पर किबला, तव्हांखे छा चवां? माज़रत मुंशी। अहिड़ियूं मुआज़रतूं अॻे बि करे चुका आहियो किबला। छा वरियो अहिड़ियुनि मुआज़रतुनि मां? मुंशी, मां तोखे विञाइण नथो चाहियां। ऐं मां पंहिंजी लॼ ऐं इज़त विञाइण नथो चाहियां। कंहिं बि धोखे में पवणु नथो चाहियां। तव्हां मुंहिंजे सिर जा साईं आहियो। जीअं वड़ेव तीअं लताड़ियो। मुंहिंजी पग खे पेरनि में लताड़ियो। पर किबला, मुंहिंजी हिन पग खे कारह न लॻायो। तव्हां इज़त सां हथ जिघेरियो त मां एहतराम सां पंहिंजी लॼ तव्हांजे हवाले करे छॾियां। बाक़ी लिकी पखड़ वारा झट न हणो। मुंहिंजी इज़त खे पामाल न करियो। न करियो मुंहिंजी इज़त खे पामाल। चयुमि न बाबल त भले मूंखे मारियो, पोइ मुंहिंजे पटके जे पलांद में कारह वेड़ियो। मुंशी, मूं साहब खां कमु वरितो त तूं वधी वए। साहब ऐं तव्हां? साहब खां त मूं कमु वरितो आहे किबला। अहिड़ी तादीअ खां पोइ ॿियो को हुजे हा न त हिन ॻोठ में डक खणी न घुमे हा। पर मां आहियां नक जो निर्जो, फिरियो गिरियो वरी बि तव्हांजे साम्हूं किबला। उनजो सबबु आहे किबला जो हिन पेट में टुकुर आहिनि हिन हवेलीअ जा। ॿाहिरि न माण्हुनि जा आवाज़ ॿुधो त तव्हां ॾकी वञो। छा था चवनि माण्हू? माण्हू चवनि था त मुंशी मरे शहरयार ला ऐं शहरयार। मुंशी, दोरापा न ॾे। ॾुधल खीर खणे वापसि न पवंदो आहे। पइजी सघे थो वापसि थणनि में ॾुधल खीर सरकार। कीअं? सुहिणीअ जे संग वठण सां लालच में नथो चवां। न ई कॾहिं मूं इहो ख्वाबु पालियो हो दिलि में त सुहिणी का हिन हवेलीअ जी राणी बणिजे। पर तव्हां ज़बान ॾिनी हुई। तव्हां उन ज़बान खे पाणी ॾेई इहो ॾुधल खीर वापसि थणनि में विझी सघो था त मेहार खां मुंहिंजी जान आजी बि तव्हां कराए सघो था। किबला, हिकु भेरो मुंहिंजो इहो अर्ज़ु मञो, पोइ जेका तव्हांजी मर्ज़ी। एकर दिलदारियां मेहार मां को बि हिकु लेटाई। बहार में त हिम्मत ई न आहे मुंशी। चयोमांसि त मेहार या दिलदार खे हला। हिकु दफ़े दिलदार बजाए भाउ ज़ख़्मी ऐं ॿिए भेरे दिलदार बजाए भाउ खे मारे आयो। रईस जी चर्च ते ॿाहिरि हमलो कयो। मुंशी, हाणे गुथी ॻाल्हि कयां त मयार ॾिजे। दिल त चवे थी त हाणे हथ ठारे हलियो वञा, पर सोचुम न। लिकी वार करण बजाए ॿुधायो वञासि त हाणे मुड़सनि सां मुआदो पियो थी। तयारी सां निकिरजांइ शहरयार खान। बकवास बंदि कर। सुञाणप कान कढी छॾियां। जेको बहाने मां निकिरे सो तो बागुड़िए। आस्ते ॻाल्हाए रईस, आस्ते ॻाल्हाए। सुहारे मिंथ कई त अची मिलाए, पर न ईंदुसि तोड़े। ऐं हा, मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो बि क़बूल न आहे। हाणे सरकार मुड़्स थी सभिनि में हथ विझो। कढो न टायर, ॾियो न टांडा। हाँ मुंशी, तॾहिं त तोखे चयमि जो त शहरयार शेर आहे। धके त चीरे मारी। हाँ, चीरे मारे। तुझे सवाल जो जवाब न है सोनी। दिलदार जी राज़पी खां सिवा मूं वटि कहिड़ी वाह आहे? हाँ ॿुधाए, छा कयां मां?
चुपचाप डक ते चढ़ी वेंदी आहे। एहतिजाज कंदे कंदे ज़ुबान ॾुखे थी, कुझु बि न वरियो। हाणे मूं सोचे छॾियो आहे, अधो कुहे मारे या कपे टुकर टुकर करे छॾे या कंहिं कारे चोर जे पुठियां लाहे छॾे। मां लफ़्ज़ बि न कुछंदसि। इहो त पाण सां पाण ज़ुल्म करण जे बराबरि आहे। ज़ुल्म पाण नथियूं कयूं, कयो थो वञे। तूं न मेहार लाइ सोचे थी, सम्झे थी त इहो सुथरो आहे। मुंशी मोए माराए खां सवाइ मञींदो न पोइ चरबेली थींदी, मेहार पत ॾींदो। ख़बर आहे छा थिए। जेको थियणो हूंदो सो त थींदो। छो आई आहे हिते? अदा मां जेको पुछो उन जो जवाब दे। ओड़ी थी वई आहे या लापरवाह? चयो हम न हां त हीअ हिन घर में न अचणु घुर्जे। हीअ असांजे पीउ जे कातल जी धीउ आहे। अदा आईंदा न ईंदी। हिनखे तो अंदरि छॾियो छो? अदा बाबे जे कत्ल खां पोइ शादी थे कयईसि, हाणे कातल ई धीअ थी वई आहे। तॾहिं ख़बर न हुई मूंखे। ऐं जे शादी खां पोइ ख़बर पवई आहे, पोइ छा करियां ॿुधाए अदा। तलाक ॾेई छॾियांसि। औरत तव्हांजे लाइ मिटीअ जो रांदीको आहे। वणेव त ठाहियोसि ऐं वणेव त बिगाड़ियोसि। तूं हिन जे साम्हूं हुन